नाज़िन सिहती तालीम के हवाले से मुफ्त इदारा खोले अवामी खिदमत कंदा डॉक्टर ड्रेगो जी मान में रोटरी क्लब मीरपुर खास में तकरीब मुनक़द करे संद सालगिरह जो केक काटियो वियो। उन हवाले से सुता तालिब शर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं रोटरी क्लब मीरपुर खास में, जिथे एक मीरपुर खास जी नामवर शख्सियत डॉक्टर ड्रेगो जी जेको अॼु सालगिरह मल्हाई पई वञे, उन हवाले सां केक काटियो पियो वञे। उन हवाले सां असां हितां जे जेके हिन तकरीब में शिरकत कंदड़ आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ, डॉक्टर ड्रेगो जो जेको आहे न रोटरी क्लब जे अंदरि तमामु घणी ख़िदमत आहे। ही जेको क्लब आहे उहो बि डॉक्टर ड्रेगो जी करे ई आहे। एजुकेशन के हवाले खां डॉक्टर ड्रेगो जी मीरपुर खास के अंदर तमाम घणी ख़िदमत आहिनि। अॼु जेको ॾिहाड़ो आहे रोटरी क्लब के अंदर डॉक्टर ड्रेगो जी ख़िदमतुनि के हवाले खां उनजी सालगिरह जो केक काटूं था पिया। मगर डॉक्टर ड्रेगो को ये पता था कि वो एक क्रिश्चियन है और सोसाइटी जो है सारी मुस्लिम है, और जो मेरी खिदमत है उसका फ़ायदा सब मुसलमानों को ही पहुँचेगा। मगर स्टेज ने उनके ऊपर कोई असर नहीं किया और वो लगातार इसकी खिदमत कर रहे। मुझे मेरी ये खुशकिस्मती है कि मैं डॉक्टर ड्रेगो के साथ 1955 से मैं उनके साथ रहा, और मैं समझता हूँ कि उनके होते हुए मैंने किसी भी समाजी बहबूद के इदारे में इलेक्शन नहीं लड़ा कभी भी, क्योंकि उनके होते हुए मुझे उसकी ज़रूरत नहीं थी। वो और चौधरी रफ़ीक के दो ऐसी हस्तियाँ थी जिन्होंने ना सिर्फ मीरपुर खास को संभाला बल्कि पूरे सिंध को संभाला, और बाद में जब उनको वो नेशनल लेवल के ऊपर लोगों ने रिकॉग्नाइज किया तो उन दोनों ने नेशनल सोशल लीडर के तौर पर अपने काम को अंजाम दिया। मीरपुर खास जो वॾो नालो डॉक्टर ड्रेगो, उन जी जेके समाजी ख़िदमात आहिनि उन जे हवाले सां अॼु गुफ्तगू थींदी ऐं संदसि सालगिरह आहे उहा अॼु मल्हाई वेंदी ऐं केक बि असीं कटींदासीं। ऐं असां रवायत बरक़रार रखी आहे। रोटरी क्लब हमेशह वांगुरु हमेशह जेको सो हिन हर साल जेको आहे सालगिरह साईं जी उहा मल्हाईंदी आहे ऐं संदसि समाजी ख़िदमात खे यादि रखंदी आहे। रोटरी क्लब में तमामु वॾो किरदारु हो डॉक्टर ड्रेगो साहब जो। मीरपुर खास में तमामु घणा इदारा हुआ जिन खे डॉक्टर साहब हलाईंदा हुआ, ऐं रोटरी जेको ही बिल्डिंग ऐं रोटरी जा हिते जेके मनसूबा अञा ताईं हलनि पिया, उन्हनि सभिनी खे हलाइण में डॉक्टर साहब जो वॾो किरदारु रहियो आहे। मीरपुर खास जी तमामु जेका असां वॾी समाजी शख़्सियत डॉक्टर ड्रेगो जेको तमामु मीरपुर खास जे अवाम में ग़रीबनि में तमामु घणो यादि रखियो वञे थो पंहिंजे ख़िदमतुनि जे हवाले सां। आज डॉक्टर ड्रेगो साहब जी सालगिरह है। डॉक्टर ड्रेगो साहब 1907 में गोवा में जायो ऐं मीरपुर खास जो वॾो कंट्रीब्यूशन ही बिल्डिंग जंहिंमें वेठा आहियूं। इलाही अहिड़ी घणियूं बिल्डिंगूं शहर में मौजूद आहिनि जेके डॉक्टर ड्रेगो साहब जे हवाले सां ठहियल आहिनि ऐं जेकी ख़िदमत लाइ आवाम जी ख़िदमत लाइ आहिनि। जज़ाम जी अस्पताल आहे, टीबी अस्पताल आहे, मैटरनिटी एंड चाइल्ड, लातादाद बिल्डिंगूं जेके एग्ज़ाम्पल आहिनि। असांजो रोल मॉडल आहे। असीं बहराइन टीवी जा वॾा थोराइता आहियूं। जी त अॼु हिते रोटरी क्लब मीरपुर खास में जेको असां डॉक्टर ड्रेगो जो सालगिरह जेको केक काटियो आहे ऐं उन सिलसिले में जेको डॉक्टर ड्रेगो जो मीरपुर खास ज़िले में तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। उहो अॼु ताईं जेको थो असीं उन्हनि शयुनि खे विसारे कोन था सघूं। ऐं चवां थो जेको डॉक्टर ड्रेगो जहिड़ी शख़्सियत जेको आहे सो अञा मीरपुर खास में ॿियूं अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियनि जेको असांजे मीरपुर खास में जी ख़िदमत कनि ऐं उन ख़िदमत जे आधार ते जेको आहे ॿिया जेके कम रहियल आहिनि ही उहो सभु कुझु उहे जेको उनजी ख़िदमत जे करे अॼु ॻाइजनि पिया त असांजा ॿिया दोस्त जेको अहिड़ियूं ख़िदमतूं कनि त जेको उहे बि जेको आहे अॻिते हुननि जो नालो निकिरी। जे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका हीअ सालगिरह जी तकरीब डॉक्टर ड्रेगो जे हवाले सां मल्हाई वई ऐं डॉक्टर ड्रेगो जेको सो 1931 में पिथोरे खां मीरपुर खास पहुतो ऐं हिते जेके हुन जूं यादाश्त आहिनि या जेको सिहत खाते जे हवाले सां कमु कयल आहे उहे तव्हां जिन माण्हुनि मेरा टीवीअ सां वीचार वञा उहे ॿुधा। ऐं हितां जो इहो ई पैगाम आहे त अहिड़ियूं शख़्सियतूं ॿियूं केतिरियूं मीरपुर खास में मौजूदु आहिनि। उन्हनि खे बि घुरिजे त सिहत लाइ ग़रीब माण्हुनि लाइ अहिड़ा ई फ़र्ज़ अंजाम ॾिना वञनि जहिड़ा डॉक्टर ड्रेगो ॾिना हुआ। तालिब शहर, मेरा टीवी, मीरपुर।